कयो आहे बालाज ख़ान ॾाढ ॾेखारे तूं ज़ोर जी मेहंदी हणी राबेल खे क़ैद कयो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सोप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ एपिसोड में तमामु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे। छो जो अखे ॾिसण वटां मिलंदो त कमिनो बालाज ख़ान राबेल सां शादी बि करे छॾींदो, मतिलबु त हुन सां निकाह बि करे छॾींदो। पर इन ॻाल्हि जो मल्हार खे ख़बर कोन हूंदो जो कमीने बालाज ख़ान राबेल वीचारी सां निकाह बि कयो आहे। ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं हद खां वधीक मल्हार ख़तरनाक थी वेंदो, छो जो बालाज ख़ान खे हू टांडा ॾींदो ऐं बालाज ख़ान जे क़ैद मां राबेल खे मतिलबु त आज़ादु करण जी कोशिशि कंदो, पर खेनि नाकाम वेंदो। छो जो बालाज ख़ान जा चमचा हर रोज़ु ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि। जीअं ई मल्हार वेंदो त मतिलबु त हुनखे पकड़ींदा या त हू हुतां भॼी वेंदो, पर मल्हार सां सभई साथ ॾींदा। जेके बि दोस्त आहिनि, मतिलबु मिट माइट जेके बि आहिनि, मल्हार सां साथ ॾींदा ऐं भरपूर हुन सां बीहंदा। ऐं मल्हार मतिलबु त अॻिते हली बालाज ख़ान खे छॾींदो कोन, पर बालाज ख़ान जे हथां आख़िरकार मल्हार मरंदो। ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो। उमेदु आहे त हीउ नंढिड़ो वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।